मां शाहिदा परवीन अबड़ो एडिशनल डायरेक्टर कॉलेजिस हींअर असां मौजूदु आहियूं KBMS कॉलेज गर्ल्स कॉलेज में। हिते हे प्रोग्राम थैलीसीमिया ते पियो थिए। पहिरें त सभिनि खां पहिरें मां इहो ज़िक्र कंदी हलां त सिंध सरतियूं जेको अदी अफ़साना हिकिड़ी प्लेटफॉर्म ठाहे वई आहे उन जे तहत हिते हे प्रोग्राम थी रहियो आहे ऐं उन्हनि जे ई बिहाफ ते पियो थिए हिते प्रोग्राम। ऐं हिन में जेके डॉक्टर्स आया आहिनि उहे लेक्चर पिया ॾियनि थैलीसीमिया ते। हाणे थैलीसीमिया छा आहे, हिकिड़ी अहिड़ी बीमारी आहे जंहिंजी ॼाण असांजे न ॿारनि खे आहे न यकीन कयो त असांखे आहे। एतिरी ॼाण जेका अॼु असांखे मिली आहे हिते उन जी यकीनन असांखे बि ख़बर न हुई त थैलीसीमिया को एॾी मुहलिक बीमारी आहे या अहिड़ी बीमारी आहे जानलेवा बीमारी आहे। त अहिड़ियुनि शयुनि जो ॼाण ज़रूरु ॿारनि खे हुजणु खपे ऐं हिन कॉलेज खे उन करे सिलेक्ट कयो वियो आहे त जीअं असांजी जेका यंग जनरेशन आहे उनखे इन जी नॉलेज हुजे ऐं उनखे इन मुतलिक़ ख़बर हुजे।